बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां निसार शेख। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। PS 13 जे PTI उम्मीदवार हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि जो आहे त मुल्क जो अवाम 25 जुलाई ते बहितर फ़ैसिलो कंदे करप्शन खां पाक उम्मीदवारनि जी चूंड करे बाकरानी डोबी ताके जी वेहड़ सीहड़ वढाण सोणो जतोई अलहंद जुणे जो केर मोहम्मद मेमन समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि जा PTI अॻवान दौरा कया। जलसनि में गॾिजाणनि खे ख़िताब कंदे PTI उम्मीदवार हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि जो त हाणे वक़्तु अची वियो आहे त मुल्क जो अवाम दुरुस्त फ़ैसिलो करे करप्शन खां पाक क़यादत खे वोट ॾेई कामयाब करे त जीअं मुल्क मां करप्शन जहिड़े नासूर खे जड़ खां ख़तमु करे सघिजे। हुन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे PTA जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ी पंहिंजी सुञाणप ख़तमु करे छॾी आहे। PA 13 जे PTI उम्मीदवार चयो त PTI इक़्तिदार में अची मुल्क मां बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो आणींदे। हुन चयो त 25 जुलाई ते अवाम PTI जे उम्मीदवारनि खे कामयाब करे मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं रद्द कंदो। उन मौक़े ते डॉक्टर नज़ीर जतोई, दोदो पंवर, इलियास गुफ़रान खेड़ो ऐं ॿियनि पंहिंजी बिरादरीअ समेत PTI में शमूलियत करे हाजी शफ़क़त हुसैन उन्हनि जी हिमायत जो ऐलान कयो। सॼी मैतला बिरादरी सभिनी नौजवाननि बुज़ुर्गनि जो ही हो अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार।